नाज़रीन, कोट जी भरिसां मेवा कैनाल ते मुश्तमिल नेशनल हाई जी पुल जूं हिफ़ाज़ती दीवारियूं किरी पवण सबब हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे रहीम बख्श गोपांग। कोट बंगलो लग मीरवा कैनाल ते मुश्तमिल पुल है। उन पुल जूं जेके दीवारूं आहिनि हिफ़ाज़त वारियूं उहे किरी चुकियूं आहिनि ऐं हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हितां जी आवाम जेका आहे उन DC खैरपुर खां रोड्स खाते जे अमलदारनि सां गॾु तक मां चूंडियल MPA MNA डिस्ट्रिक्ट चेयरमैन ऐं ॿियनि वर्क्स वारनि खां इहो मुतालबो कयो आहे त खुदारा हिन पुल जूं जेके हिफ़ाज़त वारियूं दीवारूं आहिनि उहे क़ाइमु कराए असांखे रोज़ जे थींदड़ हादसनि खां बचायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु रहीम बख्श गोपांग, मेहरान TV, कोट।